अस्सलामुअलैकुम मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो मस्बत आगाज 100 इंडेक्स में 1850 पॉइंटुनि खां वधीक जो इज़ाफ़ो 100 इंडेक्स 1,83,000 पॉइंटुनि जी सतह खां वधी वियो। वफ़ाक़ी गरू वज़ीर ऐं वज़ीर आला बलोचिस्तान पारां FC हेडक्वार्टर बलोचिस्तान जो दौरो, शहीदन के यादगार से हाज़िरी भरी, गुलदस्तो रखियो, शहीदन के भेटा पेश कई, फौज की तरबियत ऑपरेशनल तैयारियुनि ऐं पेशवरानी सलाहियतुनि बाबत ब्रीफिंग। घर वज़ीर मोहसिन नकवी चयो आहे त FC जा जवान बहादुरी सां दहशतगर्दी जो ख़ात्मो आणे रहिया आहिनि। सलामती काउंसिल में ईरान की सूरतहाल ते बहस, रूस ऐं चीन पारां अमरीका की इम्कानी कार्रवाई की मुखालफत, पाकिस्तान पारां सफ़ारतकारी ते ज़ोर। अमरीकी नुमाइंदे जो चवणु आहे त सदर ट्रंप अमल ते यकीन रखे थो, ईरान बाबत समूरा ऑप्शन खुलियल रखिया आहिनि। ईरान जे बहादुर अवाम सां गॾु आहियूं, हुकूमत कमज़ोर थी वई आहे। ईरानी नुमाइंदे ख़िताब कंदे चयो त छिकताण या टकराव नथा चाहियूं, पर अगराई जो भरपूर जवाब ॾींदासीं। रूसी नुमाइंदे चयो आहे त सलामती काउंसिल जो इजलास सर्कस खां वधीक कुझु बि न आहे। अमरीकी कार्रवाई सां ख़ितो वधीक बहरान जो शिकार थींदो। चीनी नुमाइंदे पंहिंजे ख़िताब में चयो आहे त अमरीका ईरान ख़िलाफ़ ताक़त जे इस्तेमाल की कोशिश न करे। पाकिस्तानी नुमाइंदे आसिम इफ्तिखार ख़िताब कंदे चयो त कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ अगराई गॾियल क़ौमुनि जे चार्टर के ख़िलाफ़ आहे। ईरान मसलो सफ़ारतकारी ऐं ॻाल्हियुनि ज़रिए हल थियणु घुरिजे। KPK में अॼु गजगोड़ सां बरसात जो इम्कान। 23 जनवरी ताईं सूबे में वक़्फ़े सां वसकारे ऐं बर्फ़बारी की अॻकथी। पहाड़ी इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग ऐं बर्फ़ानी छिपूं किरण जो ख़तरो। पंजाब KPK ऐं सिंध के इलाइक़नि में अॼु बि कोहीड़े जो राज। क़ौमी शाहरान ऐं मोटरवेज़ से ट्रैफ़िक की रवानगी में मुश्किलातूं। केतिरनि ई शहरनि में मोटरवेज़ जा मुख़्तलिफ़ सेक्शन ट्रैफ़िक लाइ बंद। ख़राब मौसम सबब 12 उड़ामूं मुलतवी, 94 देर जो शिकार। लाहौर में फ्लाइट ऑपरेशन वधीक मुतासिर।